So-called human, oh human, so-called human. God created men and animals too. He gave us all the
same rights too. To defend the weak, He made us strong, not to hurt them and do them wrong. Why are we blinded to the fact that indeed we treat them with cruel hand? They who are our kith and kin, we torture them and tear their skin. Oh, human, so-called human. Oh, human, so-called human. How can we allow choppers to pierce their throat? What if I was in the place of that goat? They cry in pain when pulled for slaughter. Why do we take away from them their laughter? Their blood splashed all over the floor. Oh, why do they have to suffer, the ones I adore? The cow looks on as they take her calf. Go save her if you have a mother's heart. Oh, human, oh, human, so-called human. Oh, human, so-called human, so-called human. We love our children, so do animals. Let us stop all killing. I would appeal to you kindly to observe the 25th of November as a meatless day. 25th of November is a day to remember. It is meatless day. Please do observe 25th of November. हम शाकाहारी बन के भगवत स्वरूप पूज्य साधु वासवाणी जी को सच्ची श्रद्धांजलि दें, यही मैं आप सबको प्रार्थना करता हूं. Stop killing any form of life is wonderful. It is really necessary. Millions of the people world over are celebrating this day as Meatless Day, as a tribute to the great saint Sadhu Vaswani Ji. The 25th of November is a day to remember. It is a meatless day. Oh, human, so-called human. Oh, human, so-called human. What's wrong with the world, Dada? People need to wake up and see, Dada. They don't understand that animals feel trauma, and by eating them we generate our own karma. If we want to make the world a better place, we should start with the things we put on our plate. 25th November is the date. Spread the love and eradicate all the hate. Come on. People killing, creatures dying. They are hurting, they are crying. Get the violence to decrease so they can live their lives in peace. Da 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 da, help us and some guidance from above. 'Cause people got me questioning. Where is the love? Where is the love? Where is the love? Where is the love? The love, the love. Whatever happened
happened to the values of humanity? Whatever happened to the fairness and equality? Instead of spreading love, we're spreading animosity. Lack of understanding leading us away from unity. Dada G's vision of a new world is full of peace and harmony unfurled. Let's make this our reality, living in fearless unity. People killing, creatures dying, they are hurting, they are crying. Get the violence to decrease, so they can live their lives in peace. Dada, 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 help us, send some guidance from above. 'Cause people got me questioning, where is the love? Sing with me, y'all. Go pledge, go pledge. For all the innocents who can't speak, we may be strong, but they are weak. So let's think about what we eat and choose to stay away from meat. श्री सुखमनी साहिब अष्टपदी यारी पौरी बी। प्रभ भावे मानुख गत पावे, प्रभ भावे ता पाथर तरावे, प्रभ भावे बिन सास ते राखे, प्रभ भावे ता हर गुण भाखे, प्रभ भावे ता पतित उधारे, आप करे आपन विचारे, दुहा सिरिया का आप स्वामी, खेले बिगसे अंतर जामी, जो भावे सो कार करावे, नानक दृष्टि अवर न आवे। जे प्रभु खे वणे त माण्हूअ खे मुक्त करे, जे प्रभु खे वणे त पत्थर बि तारे छॾे, जे प्रभुअ खे वणे त साह खां सवाइ बि उन जी रिख्या करे, जे प्रभुअ खे वणे त को बि हरीअ जा गुण ॻाए, जे प्रभुअ खे वणे त पतितनि पापियुनि खे उधारे, प्रभु पाण करे ऐं वरी पाण वीचारे। ॿिन्ही लोकनि हिन लोक ऐं हुन लोक जो मालिक पाण ई आहे। खेल बि पाण करे थो ऐं उहे ॾिसी ख़ुशि बि पाण थिए थो। हू अंतर जामी आहे, जेकी खेसि वणे सोई कराए, हिकु प्रभुअ बिना ॿियो त नज़र में बि नाहे। मन प्रबोध 5 खां 8 ताईं। राम नाम नव निधान, दुनिया धन समूरो दूर, नूरी गोबिंद गाए मना, कर न धंधो कूर। राम नाम ग्रंथ ज्ञान, वर्क की नवराय, नूरी गोबिंद गाए मना, दरवे शादर पर आओ। राम नाम जीवन ज्योति, अंदर उठी जगाए, नूरी गोबिंद गाए मना,
कल कलेश मिट जाए। राम नाम अथि ठार दिस अचे प्योकार। नूरी गोबिंद गाए मना एक साईं करे संभाल। नूरी गोबिंद गाए मना एक साईं करे संभाल। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। वैर भाव खां जो रहे थो परे, ऐं सभिनी जो मित्र। अभिमान ममता बिना खिम्यावान, दयालु रहे जो सदा संतोषी। ऐं सुख में ऐं दुख में आहे जो समान, यतन में रतन जो रहे थो पके निश्चय वारो। मन बुद्धि मुँह में जो अर्पण करे, सोई भक्त में जो प्यारो। सोई भक्त में जो प्यारो। जिजे की न कहीं खान कहीं खेत जारे, ऐं चिंता खुशी का न्यारो। हसद नाहि जंहिंखे न की क्रोध को, सोई भक्त में जो प्यारो। सोई भक्त में जो प्यारो। इच्छा रहित जो पवित्र चतुर जो, ऐं चिंता बिना जो करे थो सुधारो। फल जी इच्छा सब पिछी जो करे, सोई भक्त में जो प्यारो। सोई भक्त में जो प्यारो। बिना हर्ष ऐं द्वेष, त्यागे थो जो भलो ऐं बुरो। चिंता रहित जो न उमेदूं अॾे, सोई भक्त में जो प्यारो। सोई भक्त में जो प्यारो। शत्रु मित्र ऐं मान अपमान, थधि गर्मी ऐं सुख दुख सभिनी में समाभाव रखे थो। रहे राज़ी सब ते, निंदा स्तुतिअ में साॻीअ रीत हले थो। धन ज़र मिल्कत बिना, ऐं शांति को अस्थिर चित्त वारो। सब्र में रहे जो, सोई भक्त में जो प्यारो। सब्र में रहे जो, सोई भक्त में जो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने, सची अश्रद्धा वारो। वछे शरण में जी, सोई भक्त में जो प्यारो। सोई भक्त में जो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने, सची अश्रद्धा वारो। वछे शरण में जी, सोई भक्त में जो प्यारो। सोई भक्त में जो प्यारो। ओम तत्सत। ये श्रीमद् भगवत गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र जो, श्री कृष्ण संवाद जो भक्ति योग वारो 12 अध्याय पूरो थियो। जय 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 जगदीश हरे। ओम जय 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 जगदीश हरे। ऊंधे अंदर
में सिज चंड तारन कीअ पियो थो चिमकी जय 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 जगदीश हरे ओम जय 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 जगदीश हरे खणी पाण सां कीअं अची सुहावारा सामुंडी निर्मल निर्मल मोती भक्तन प्यारा सुहमिनियारा अजब ही आहिन अजब ही ज्योति जय 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 जगदीश हरे ओम जय 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 जगदीश हरे जुग जुग तुंहिंजी ज्योत जगेशल जुग जुग नंदन लीला पार कल जुग में बि नगारो तुंहिंजो सुंदर रूप तुंहिंजो गिरधारी जय 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 जगदीश हरे ओम जय 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 जगदीश हरे अनतन लोकन जाए नाथा कर जोड़े कर चरणन तुझे अची बिया नूरी दर्जी दासी दर्शन लाइ प्यासी तुझो गंगा जल शल रोज पिया जय 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 जगदीश हरे ओम जय 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 जगदीश हरे 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 जय 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 जगदीश हरे ओम जय 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 जगदीश हरे ओम जय 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 जगदीश हरे। नूरी ग्रंथ पेज 753 पाण ॾिसण आयो पाण ॾिसण आयो पंहिंजो तमाशो पाण छोड़ण आयो पंहिंजो तपाचो प्रीतम आयो आयो पाए पोश इंसानी अची ॾिनाई मुहिबत में रहम आ रूहानी ॾिठाई दुनिया ते आहे बार भारी अची ॾिनाई ॾेह खे पंहिंजे रहम जी निहारी अची कयाई आ कीअं सभिनि ते अहसान दुखियनि दीननि जे दर अची बीठो दरबान पापियुनि गुनहगारनि जा अची ॻोढ़ा सुकायई दुखियनि खे ऐं बालकनि खे अची छातीअ छुपायई इन हैरत में प्यारा कय निमाणी हैरान बानी तुंहिंजे दर जी जिंद जान तोता कुर्बान। करे सिंगार सूरत जो असां लाइ तूं बणे इंसान करे सिंगार सूरत जो असां लाइ तूं बणे इंसान करे सिंगार सूरत जो असां लाइ तूं बणे इंसान करे सिंगार
बने इंसान ऐसा लाए तू बने इंसान ऐसा लाए तू बने इंसान ऐसा लाए तू बने इंसान। Rama Rama Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare Hare Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram धीरे चलो ना। बेटा तुम्हारे पिताजी तुमसे पहले पहुंच गए ना तो अनर्थ हो जाएगा। चलो चलो चलो। अरे आज भी घर पे ताला। ये अब इसका रोज का नाटक हो गया। अब मैं क्या यहाँ बाहर बैठूं? घर का मालिक होकर बाहर बैठूं? हट! अरे आइए आइए मेम साहब आइए। हो गया नाच गाना? अब याद आई है घर की। पति की कोई इज्जत है कि नहीं? अब पहले अंदर तो चलिए। क्यों? अंदर आरती उतारोगी मेरी? जैसे उस बाबा की उतरती हो? बोलो ना, अंदर जाके क्या आरती उतारोगी मेरी? 1000 बार बोला है, वहां पे जाने की कोई जरूरत नहीं है। तो फिर क्या करूं? दूसरों के यहाँ जाके काम करूं, लड़कियों को संभालूं, तुम्हारे लिए खाना पकाऊं और तुम्हारी मां सहूं, क्या करूं? वो एक ही तो जगह जहाँ थोड़ी बहुत शांति मिल जाती है मुझे। हाँ हाँ हाँ, जैसे तुम्हारा पति कुछ कमाता ही नहीं है। कमाते हो ना, पर घर कितना लाते हो? सब कुछ तो तुम्हारी इन आदतों में चला जाता है। घर में आना ही बेकार है। साधु को तो देख लूंगा मैं। बार बोल के भी बार बार वहां पे जाती हूँ। घर संभालो। वहां पे जाने की कोई जरूरत नहीं है। क्यों जाती हो बार बार? बंद करो लात गाना, बंद करो। तमाशा है सब, तमाशा। हाँ, मुझे मालूम था तुम यही मिलोगी। और तुम दोनों से भी मैंने कहा था ना, घर से बाहर मत निकलना। फिर क्यों आई यहाँ पे? क्या कर क्या रहे हैं आप? चलिए घर चलिए, चलिए। नहीं, मैं अभी घर नहीं आऊंगा। आज फैसला हो ही जाए, या तो मैं या फिर ये साधु। देखो देखो, मैं तुमसे बात करने नहीं आया हूं यहाँ पे। तू नहीं जानता, मेरे दिल में तेरे लिए नफरत है, नफरत।
और शायद आप ये नहीं जानते बेटा कि मेरे मन में तुम्हारे लिए कितना प्यार है। दादा जी, पता नहीं मैं आपके बारे में क्या क्या सोच रहा था। आपको बहुत भला बुरा कहा मैंने। हो सके तो मुझे माफ कर दीजिए, हो सके तो मुझे माफ कर दीजिए, मुझे माफ कर दीजिए। नफरत के हर प्याले को तू प्यार से अपने भरता जा, निर्मलता से इस दुनिया को स्वर्ग सा सुंदर करता जा। खुदा का नूर, खुदा का नूर, खुदा का नूर, खुदा का खुदा का नूर, खुदा का नूर, खुदा का नूर, खुदा का प्यारा भावरो मुझू भेनरूं 5 नवंबर 1879 1879 सवेर सुबुह जो प्रभात जे परदे में साधु वासवानी जिन जो जन्म थिए थो। सवेल सुबुह जो 4:30 बजे 5 बजे जंहिं वक़्तु लोक सुतल हुआ, साधु वासवानी जिन जो जन्म थिए थो। ही बालक अचे थो, हेॾां निहारे थो, होॾां निहारे थो, चवे थो ही छा, ही सभु सुतल, सभु सुतल, सभु सुतल। पाण सां ॼण त इहो हिकु पैगाम खणी आयो, हिकु आख़िरी पैगाम, जो पोइ कीअं न देश परदेस वञी पहुचायई। हिकु अखर जो पैगाम, उहो हिकु अखर जागो, जागो, जागो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, घणो वक़्तु में निंड में रहंदा, घणो वक़्तु में ग़फ़लत में रहंदियूं, घणो वक़्तु में सूमत में हूंदा। जागो, जागो, जागो। हिकु मौक़े ते साधु वासवाणी जिन चयो, मूंखे फ़क़ति हिकु ज़बान आहे, पर जेकॾहिं मूंखे 1 लख ज़बानूं हुजनि त उन्हनि 1 लख ज़बानुनि मां हिकु ज़बान सां मां हिकु ई अखर उचारियां। उहो हिकु अखर कहिड़ो? जागो, 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 जागो। दिलि खे ज़िंदा रखो, इहो अथव जागणु। जागो, जागो माना दिलि खे ज़िंदा रखो। प्रभुअ खे पंहिंजे जीवन में मूर्तमान करियो। मेक गॉड रियल टू योर सेल्फ इन डेली लाइफ। गॉड टू अस is a distant deity dwelling on a distant star. God is here, God is now, God is wherever you are. Cultivate that contact with God.
and you will be abundantly blessed. ऐं ॿी ॻाल्हि त को बि ॾींहुं न थिए जंहिं ॾींहुं असां कंहिं न कंहिं दुखीअ दिलि खे आथत न ॾिनो हुजे, कंहिं न कंहिं प्यासीअ खे पाणी न पीआरियो हुजे, कंहिं न कंहिं बुखायल खे रोटी टुकुर न ॾिनो हुजे, कंहिं न कंहिं नंगे खे वस्त्र टुकुर न ॾिनो हुजे, कंहिं न कंहिं पशुअ पखीअ जी शेवा न कई हुजे। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति। गुरुदेव जीवन ज्योत, गुरुदेव प्राणाधार, गुरुदेव दे भक्ति भंडार। गुरुदेव। मेरे प्यारे भाइयों और बहनों, 25 नवंबर का दिन भारत में अनेक स्थानों पर तथा विदेश के किन मुल्कों में प्यारे गुरुदेव साधु वासवानी जी का जन्मदिन मनाया जाएगा। साधु वासवानी जी के शिक्षा में दो बातें पर बहुत जोर दिया गया है। पहली बात यह कि प्रभु एक है, प्रभु एक हैं, लेकिन उनके नाम अनेक हैं। God is one, the sages have called him by many names. प्रभु एक है लेकिन उनके नाम अनेक हैं। कोई उनको ईश्वर के नाम से बुलाते हैं तो कोई अल्लाह के नाम से, कोई उनको अहुर मज़्द के नाम से बुलाते हैं तो कोई यहोवा के नाम से, परंतु प्रभु एक ही हैं। उन एक प्रभु के चरणों में सिर झुकाओ, उस एक प्रभु को दिल में हमेशा 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 याद रखो। उस एक प्रभु के चरणों में अपना सब काम काज अर्पण करो और कहो, हे प्रभु, यह सब काम मैं तेरे लिए कर रहा हूँ, तो वास्ते तो वास्ते तो वास्ते तो वास्ते। दूसरी बात जिस पर साधु वासवानी जी के शिक्षा का जोर दिया गया है वो यह कि प्रभु हर एक के दिल में विराजमान है। हर एक के दिल में, पापी हो या संत हो, हर एक के दिल में प्रभु विराजमान है। इसलिए किसी को भी दुख न पहुंचाओ। किसी को दुख पहुंचाना है, अपने महबूब, अपने दिल के दिलबर, अपने प्रभु को दुख पहुंचाना। किसी को भी दुख न पहुंचाओ, परंतु एक एक की सेवा करो। पशु और पक्षियों को भी प्यार दो, उनका कत्लाम नहीं करो और नहीं करने दो, पर सबकी सेवा करो, सेवा करो, सेवा करो। मानुष जन्म तो है सेवा धर्म। सेवा करो, सेवा करो, सेवा करो, सेवा करो, सेवा करते रहो। प्रभु, प्यारे प्रभु को अपने दिल में हमेशा याद रखो और अपना मानुष जन्म सफल करो, सफल करो, सफल करो। हरि गोविंद गोपाल गाते चलो। गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय। राधा रमण हरि गोविंद जय जय, राधा रमण हरि गोविंद जय जय। हरि गोविंद गोपाल गाते चलो, हरि गोविंद गोपाल गाते चलो। सद सद है दयाल गाते चलो, सद सद है दयाल गाते चलो। हरि गोविंद गोपाल गाते चलो, हरि गोविंद गोपाल गाते चलो। सद सद है दयाल गाते चलो, सद सद है दयाल गाते चलो। गोविंद जय जय गोपाल जय जय, राधा रमण हरि गोविंद जय जय।
कृष्णा हरे राम दादा श्याम। हरे 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 कृष्णा हरे राम दादा श्याम। दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम। दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम। हरे कृष्णा हरे राम 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 दादा श्याम। प्यारा भावना साईं में शुभेंद्र भगवान के चरणन में सिर झुकाया तो बिन दास वास्ते सभिनी जी आशीष पिना तो एक लंठड़ी गाद मुंह पर ही तैखे के साल सीविया अरबस्तान शो इकमान एक अरिया छेसो कह बच्चा यहूदन शो वडो अगवान इब्राहिम एना बच्चे एक अरब अच्छे तो बुद्धो आहे 70 साल की उम्र एना बेचारे सी बुखायर आहे ऐं इब्राहिम ॾिसे थो हिन ॿुछे खे चवेसि थो तोखे पंहिंजो घर कोन्हे हिते रह तूं तोखे मां जुदा तंबू ॾियां थो इन तंबूअ में ही माण्हू रहे थो मंशंस जी मानी इब्राहिम हिन खे मोकिले थो शाम थिए थी निमा शाम जो वक़्तु पूजा प्रार्थना जो वक़्तु ऐं इब्राहिम चवे थो हिन खे शाम जे वक़्तु अची तूं मूं सां ऐं ॿियनि सां गॾु पूजा में वेह असां सां गॾिजी पूजा कर पर ही चवे थो साईं मूंखे माफ़ करियो मुंहिंजी पूजा ॿिए तरह आहे अव्हां जी पूजा हिकु तरह मुंहिंजी पूजा ॿिए तरह इब्राहिम खे कावर अचे थी ऐं हिन अरब खे चवे थो निकिरी वञ मूं तोखे खाधो ॾिनो मूं तोखे तंबू ॾिनो रहण वास्ते शाम जो पूजा जे वक़्तु तूं चवीं थो असां सां तूं शामिल न थींदे हलियो वञ ऐं ही वीचारो 70 सालनि जो ॿुढो अरब तंबू छॾे सियारे जे सीअ में ॿाहिरि वञे थो अलाए किथे वञे थो पर उन राति सुपने में इब्राहिम खे प्रभु मिले थो ऐं प्रभु चवे थो इब्राहिम खे ऐं इब्राहिम कहिड़ो न पाप थो कयो ही अरब 70 साल उनखे मूं सांधियो तूं हिकु राति हुनखे सांधे सघे कीन 70 साल हिन अरब खे मूं कुर्ब जे नज़र सां निहारियो ऐं तूं इब्राहिम केतिरो बि पाण खे चवीं त धर्म जो अॻवान आहीं
केतरो विषय तू सत्संग में अच्छी पूजा करी सो आए इब्राहिम इन बुझे अर्ब खे तो कधी छड़ियो छो त हुन जा वीचार तुंहिंजे वीचार सां न थे समाया इब्राहिम पाप कयो थई ॾाढो सुबुह जो वञी हिन खे ॻोल्ह ऐं ॻोल्हे मुंहिंजे चरणनि में सिर झुकाए हिन खां माफ़ी घुर माफ़ी घुर माफ़ी घुर प्यारे सत्संगियो अहिड़ी आसीफ़ छल थिए तव्हां ते त तव्हीं पाण खे मज़हब में क़ैद न कयो क़ैदी न थियो आज़ाद थियो आज़ाद थियो आज़ाद थियो को माण्हू चवंदो राम को चवंदो श्याम को चवंदो त मुंहिंजे पूजा जो निमूनो ही को चवंदो पूजा जो निमूनो ही प्यारे सत्संगियो हिननि ॻाल्हियुनि ते मथां पाण में तकरार करियो पर दिलनि अंदर ही सिजक रखो त सभिनी में वसे थो हिकु साईं सभिनी में रमे थो हिकु राम सभिनी में चिमके थो हिकु शान सभिनी खे प्यार ॾियो प्यार ॾियो प्यार ॾियो ओम ब्रह्म कृपा केवलम कृष्ण कृपा केवल गुरु कृपा ही केवल ओम शांति शांति मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं अॼु पे वीचार कयूं गुरुदेव साधू वासवाणी जी सिख्या केॾी न विशाल आहे जीअं न समुंद्र विशाल आहे तीअं गुरुदेव जी सिख्या बि विशाल आहे केतिरा पुस्तक छपाया विया आहिनि hundreds of books and booklets पर सिख्या खुटे नथी अञा अलाए केतिरा सवनि जे तइदाद में पुस्तक छपण लाइ तयार पिया थियनि मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं गुरुदेव साधू वासवाणी अलाए केतिरा मां भायां थो हज़ारनि जे तइदाद में उपदेश ॾिना हूंदा जिन मां फ़क़ति के थोरा हेल ताईं छपाया विया आहिनि आहिस्ते आहिस्ते करे ॿिया तयारु थींदा वञनि पिया पर अॼु मूं पे वीचार कयो त इन विशाल सिख्या में कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते ख़ासि तरह ज़ोर ॾिनल आहे गुरुदेव जे सिख्या में पहिरीं ॻाल्हि जंहिं ते शायदि घणे में घणो ज़ोर ॾिनल आहे पहिरीं ॻाल्हि आहे निवृत निमाणा थियो निमाणा थियो निमाणा थियो छा जो अभिमान तव्हांखे आहे जेकी तव्हांखे आहे सभु तव्हांखे प्रभुअ वटां मिलियो आहे तव्हां त पाण सां कुझु की न आंदो तव्हांजो जनम थियो तव्हीं नंगा थी आया नंगा थी तव्हीं आया कुझु की न पाण सां खणी आया ऐं वञो था त बि कुझु की नथा खणी सघो ही विच जे हालत में प्रभु ॾे थो जेकी बि असांखे आहे प्रभु ॾे थो इन करे शल हमेशह प्रभुअ जी वॾाई मञूं असां में त को टपर की न आहे असीं आहियूं कुझु की न वरी गुरुदेव खां इहो सुवालु पुछंदा हुआ
तव्हां हेॾा पुस्तक लिखिया आहिनि, तव्हां हेॾा उपदेश ॾिना आहिनि, तव्हांजी अहिड़ी पवित्र निर्मल ज़िंदगी, तव्हीं हेॾी शेवा करियो था ग़रीबनि दुखियनि जी, तव्हीं पशुनि पखियुनि जा रक्षक आहियो, असांखे ॿुधायो तव्हीं आहियो केरु, तव्हीं आहियो केरु। ऐं वरी वरी गुरुदेव इन सुवाल जे जवाब में छा चवंदो हो, चवंदो मां कुझु की न आहियां, मां कुझु की न आहियां, मां कुझु की न आहियां, मां हिकु ॿुड़ी आहियां। वधीक छा चवंदो हो, चवंदो न अंग्रेज़ी ॿुड़ी, द इंग्लिश ज़ीरो ऑक्यूपाइज़ स्पेस। इंग्लिश ज़ीरो हीअं लिखियो वेंदो आहे, कुझु जॻह ऑक्यूपाए कंदो आहे। मां आहियां सिंधी ॿुड़ी, हिकु नुक़्तो, हिकु पॉइंट। सिंधी ॿुड़ी थींदी आहे हिकु नुक़्तो, हिकु पॉइंट। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पहिरियों पहिरियों रतन गुरुदेव जे सिख्या में निमाणा थियो, निमाणा थियो, निमाणा थियो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिकु वक़्तु हो जॾहिं गुरुदेव खे केॾी न वॾाई मिली, तिन ॾींहंनि में विलायत में चवंदा हुआ त भारत जा 3 नेता आहिनि। There are 3 leaders of India, 3 leaders of new India. उहे 3 नेता कहिड़ा, पहिरियों चवंदा हुआ महात्मा गांधी, ॿियो चवंदा हुआ रविंद्रनाथ टैगोर, टियों चवंदा हुआ साधू वासवानी। एॾी वॾाई खेनि मिली, वॾा प्रोफेसर हुआ, वॾा प्रिंसिपल्स थिया, वॾनि बंगलनि में रहंदा हुआ, केॾी न वॾाई। पर तंहिं हूंदे बि केॾा न निमाणा, चवंदा मां कुझु की न आहियां, मां कुझु की न आहियां, मां कुझु की न आहियां। इहो मिसाल असांजे अॻियां पंहिंजे जीवन जो छॾे विया। हिन हॉल में वरी वरी उपदेश ॾींदा हुआ, उपदेश में वरी वरी इन हिकु ॻाल्हि ते ज़ोर ॾींदा हुआ त छा जो अभिमान तव्हांखे आहे, तव्हांखे छा आहे जंहिंजो अभिमान आहे, तव्हांजो त कुझु की न आहे। Nothing has been given to you absolutely. Everything has been given to you for use. असांजो त कुझु बि की न आहे न। असांजो जेकॾहिं कुझु हुजे त असीं पाण सां जेकर खणी हलूं, पर वञूं ॾिसो कीअं था, अचूं हथे ख़ाली था, वञूं था पंहिंजा हथ बि हिते ई था छॾे वञूं, हथ बि पाण सां नथा खणी वञी सघूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मॉडर्न साइकोलॉजी इहा सिख्या ॾिए थी। केतिरा पुस्तक दुनिया जे जुदा जुदा मुल्कनि में सेल्फ इम्प्रूवमेंट ते हींअर निकिरंदा आहिनि, केतिरा पुस्तक, हज़ारनि जे तइदाद में। हिकु हिकु पुस्तक में इहा हिकु ॻाल्हि लिखियलु आहे, मॉडर्न साइकोलॉजी जो मैसेज आहे इन्हनि 2 अखरनि में। मॉडर्न साइकोलॉजी जो पैगाम संदेश आहे इन्हनि 2 अखरनि में, डेवलप पर्सनैलिटी, डेवलप पर्सनैलिटी। साधू वासवानी अची चयो पेरिश पर्सनैलिटी, पेरिश पर्सनैलिटी। इन पर्सनैलिटी खे दफ़ा करियो, इन पर्सनैलिटी खे नाश करियो। जिस दिल में खुदा है, जिस दिल में खुदी है, उस दिल में खुदा नहीं। जिस दिल में खुदा है, उस दिल में खुदी नहीं। इहा खुदी जेका असां मां हिकु हिकु जे अंदरि आहे, मां कुझु चीज़ आहियां, मां आहियां, मां आहियां, मां कुझु आहियां। इहा खुदी जेसि ताईं असांजे अंदरि नथी वञे, ख़ुदा अंदरि नथो अचे। इट इज़ ओनली द एम्प्टी हू आर फिल्ड। जॾहिं असीं पाण खे ख़ाली करियूं था, खुदी कढी खणी फिटी करियूं था, इहा खुदी 2 क़िस्मनि जी अथव। इन खुदीअ जो हिकु रूप आहे स्थूल रूप, जो ॾिसण में ईंदो आहे। केतिरा माण्हू असीं उन्हनि जे खुदीअ जो रूप ॾिसी सघंदा आहियूं,
पर केतिरा माण्हू अथव जिन जी ख़ुदी सूक्ष्म रूप वठंदी आहे, उहा ॾिसण में कीन ईंदी आहे पर अंदर में ख़ुदी हूंदी आहे। इहा ख़ुदी जेसि ताईं निकिरे थी, असांजे अंदरां सभु ख़ुदी निकिरी ख़ाक थिए थी, तॾहिं ख़ुदा अचे थो, अची कम्स एंड टेक्स चार्ज ऑफ अवर लाइफ। छो त असांजे जीवन में असांजे दिलि में ख़ुदी आहे, इन करे असांखे बेआरामी आहे, इन करे असांजे जीवन में कशमकश आहे, इन करे असांजे जीवन में तनाव आहे। सचो आराम, सचो विश्राम उनखे मिले थो जो प्रभुअ खे पंहिंजे अंदरि इनवाइट करे थो, प्रभु तूं अची मुंहिंजे दिलि जे तख़्त ते वेह, ऐं उन तख़्त ते वेह थो, उन दिलि जे तख़्त ते वेह थो जंहिं दिलि में ख़ुदी आहे कीन। मां आहियां कुझु कीन प्रभु, मां कुझु कीन आहियां, तूं सभु कुझु आहीं, मां कुझु कीन आहियां। गुरु नानक देव जिन जी बि इहा ई सिख्या। गुरु जन पाण खे बाणीअ में कहिड़े नाले सां सॾीनि था? नीच, नानक नीच। ॾिसो छा संदन पदवी, कहिड़े पद ते वञी पहुता। त बि असांजे अॻियां मिसाल रखण वास्ते नानक नीच। जेते समुद्र सागर नीर भरिया, तेते अवगुण हमारे, दया करो कुछ महर उपाओ, तुमने पत्थर तारे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिकु हिकु गुरूअ जे जीवन में जेकॾहिं तव्हां उन्हनि जो जीवन चरित्र जो अभ्यास कंदा, तव्हां ॾिसंदा केॾा न निमाणा। हा, दातू अचे थो, दातू अचे थो, दातू आहे गुरु अंगद जो पुटु, अचे थो, ॾिसे थो गुरु अमरदास गद्दीअ ते वेठो आहे, चए थो ही केरु? कल्ह असांजे घर जो टहलियो हो, शेवक हो, रोज़ सुबुह जो वेंदो हो, मैल पंधु करे ब्यास नदीअ मां वञी मोरियो भरे ईंदो पाणीअ जो, जंहिं पाणीअ सां मुंहिंजो पूज्य पिता गुरु अंगद देव सनानु कंदा हुआ। अॼु गद्दीअ ते वेठो आहे, खेसि गुस्सो लॻे थो, कावड़ लॻे थी, लत हणे थो। गुरु अमरदास जी अवस्था ॾाढी वॾी हुई, वृद्ध अवस्था जा हुआ, वॾी अवस्था। गुरु अमरदास खे लत लॻे थी, किरी पवनि था, गद्दीअ तां हेठि किरी पवनि था, किरी पवनि था, पर दातूअ खे हिकु अखर नथा चवनि, ही तो छा कयो? दातूअ जो पेर जंहिंसां उन लत हई, उन पेर खे पकिड़े चवनिसि था, मां ॿुढड़ो इंसानु आहियां, मुंहिंजा हॾा सुकल आहिनि, तोखे सूरु थियो हूंदो, तो लत हई मूंखे, तोखे सूरु थियो हूंदो, उनखे धीरूं ॾियनि था, पर उन पेर जो सूरु लथो की न पछाड़ीअ ताईं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिकु हिकु गुरूअ जे जीवन चरित्र तव्हां उनजो अभ्यास कंदा, तव्हां ॾिसंदा केॾो न निमाणा हुआ, परूर पातऊं, त असीं कुझु कीन आहियूं, असीं कुझु कीन आहियूं। सची परूर इहा अथव, हिकु हिकु खे नेठि इहा सची परूर पाइणी आहे। मॉडर्न साइकोलॉजी चवे थी डेवलप पर्सनैलिटी, वञी पाण खे लोकनि जे अॻियां ॾेखार, जेकी तूं आहीं तंहिंखां तूं वॾो आहीं, जेकी तूं ॼाणी तंहिंखां वधीक तूं ॼाणी, जेकी पैसा तोखे आहिनि तिन खां तूं घणो वधीक शाहूकार आहीं। कपिड़ा अच्छा, खीसा ख़ाली, लोकनि लेखे मुल्क जो वाली। नंढे हूंदे असांखे ईअं चवंदा हुआ, मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पर संत सतपुरख प्रभुअ जा प्यारा अची असांखे ॿी सिख्या ॾियनि था। गुरुदेव साधू वासवानी वरी वरी चयो, पेरिश पर्सनैलिटी। पर्सनैलिटी अखर निकितल आहे लैटिन अखर परसोना मां, परसोना, परसोना अखर जी माना मास्क, मास्क माना सांग, सांग पाइबा आहिनि न, अॻे होलीअ जे ॾींहुं सांग पाईंदा हुआ, हाणे शायदि इहो रवाजु घटिबो पियो वञे। अॻे होलीअ जे ॾींहुं लोक को बघर जो सांग पाए ईंदो हो, को शींहं जो सांग पाए ईंदो हो, को ॿियो सांग पाए ईंदो हो, सांग पाईंदा हुआ। त पर्सनैलिटी अखर निकितल आहे सांग मंझां, असीं सांग पाए पिया घुमूं, सांग पाए पिया घुमूं ऐं पिया सम्झूं त असीं उहो सांग आहियूं,
सम्झो होलीअ जे ॾींहुं मां सांग पायां शींहं जो सांग, ऐं मां सम्झां त मां शींहुं आहियां, मां को थोरी शींहुं थी सघंदुसि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इहे सांग पाए असीं पिया घुमूं ऐं पाण खे आइडेंटिफाई कयो अथऊं इन्हनि सांगनि सां। इहे सांग फिटा करियो। छो त असीं पाण खे आइडेंटिफाई करियूं था इन सांग सां, असीं कर्म चक्कर में ॿधियल आहियूं। जेकॾहिं असीं सांग सां पाण खे आइडेंटिफाई करियूं था त असांजे अंदरि कर्ता भाव अचे थो। पोइ कुझु बि जेकॾहिं मां करियां थो, मां पियो सम्झां मूं कयो, मां त कुझु नथो करे सघां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ही सांग पाए मूं तव्हांखे चयो असीं पिया घुमूं। ख़ासि करे 5 क़िस्मनि जा सांग आहिनि, 5 क़िस्मनि जा सांग, जिन सांगनि जे असर हेठि असीं अची वञूं था। पहिरियों सांग आहे विद्या जो सांग। मां थोरा पुस्तक पढ़िया आहिनि, मां पाण खे पियो होशियारु सम्झां। का बि ॻाल्हि थिए थी, को बि अची थो चवे न ईअं की न थिए, हीअं अथई। हाणे मूं शायदि हिकिड़ो पुस्तक पढ़ियो हूंदो, हुन ॿियो पुस्तक पढ़ियो हूंदो, हुन पंहिंजे वीचार खां असांखे ॿुधायो, मां चवंदा न ईअं कोन थिए, हीअं अथई। इहो आहे विद्या जो सांग। असांखे विद्या जो सांग केतिरनि खे आहे, केतिरनि खे विद्या जो अभिमान आहे। पर सचो विद्वान उहो विद्या ददाती विनय। विद्या उहा जो असांखे निवृत सेखारे थी। असीं निवृत न था सिखूं, असीं पुस्तकनि जी विद्या वठी वञूं पिया इन्फ्लेट थींदा लाइक बलून। पोइ बलून इन्फ्लेट थी हिकु ॾींहुं फाटी पवे थी, फाटी पऊं था असीं। कंहिंखे विद्या जो सांग, कंहिंखे मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं सूंहं जो सांग। मां केॾी न सुहिणी आहियां। मूं तव्हां सां हिकु मौक़े ते ज़िक्र कयो, मां हिकु घर में दरवाज़ो खुलियो पियो हो, घिरी वियुसि अंदरि घिरी वञा त ॾिसां त हुन हिकिड़ी छोकिरी वेठी पंहिंजा आईब्रोज़ ठाहींदियूं आहिनि। मुंहिंजा वार ॾिसो था कीअं आहिनि अखियुनि ते। पोइ हू इनखे कतरे मूंखे जाम भेरे भेरे चवंदो आहे। मां जॾहिं वार पाईंदो आहियां न, मूंखे चवंदो आहे तुंहिंजा आईब्रोज़ जेकर मां ठाहियां, मां चवंदो न छॾ ॾे, जीअं आहिनि तीअं ई सुठा आहिनि। वेठे इहे ठाहियईं, उन्हनि खे वरी कारी का पेंसिल हुई या कीअं, उहा वेठे त हीअं उनखे कारी त उहो वेठी करे, छाकाणि त आरसीअ में मोह हुअसि न, त मां पुठियां ॾिसी सघियुसि हेठे त छा। ऐं पई चवे सावित्री तो जहिड़ी बि का सुहिणी, तो जहिड़ी बि का सुहिणी। बेशक सुहिणी छोकिरी हुई, पर इहा सूंहं त नेठि प्रभु असांखे ॾिए थो न, असीं त नथा पैदा करे सघूं। सूंहं ॾिसो, सूंहं अहिड़ी आहे, असांजी प्यारी भेण कार वेठी सिखे, एक्सीडेंट थियो, नकु भॼी पियो, सूंहं सॼी हली वई। सूंहं कहिड़े कम जी? जेकी असांखे आहे प्रभुअ वटां मिले थो। विद्या बि प्रभुअ जी कृपा थिए थी तॾहिं असांखे मिले थो। सूंहं असांखे मिले थी। 3 क़िस्म जो सांग अथव। किन खे पंहिंजे कुल जो अभिमान, कुल जो सांग पहिरीं था। अरे असीं हिन आक़े जा आहियूं, असीं आडवाणी कुल जा आहियूं। आडवाणी कुल जो को बि माण्हू ईअं न कंदो आहे। केॾो न अभिमान। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, 4थे क़िस्म जो सांग अथव उहिदे जो सांग। कंहिंखे वॾो उहिदो मिले थो, को कलेक्टर थिए थो, को कमिश्नर थिए थो, को गवर्नर थिए थो, को प्राइम मिनिस्टर थिए थो, को चीफ मिनिस्टर थिए थो। हिकु प्राइम मिनिस्टर लाइ मूंसां ज़िक्र चयूं त ही प्राइम मिनिस्टर हिकु वक़्तु असांजे घर अची रहंदो हो, चवंदो मां तव्हांजे घर जो भाती आहियां। जॾहिं मामूली इंसान हो, भारत अञा आज़ादु कोन थियो हो, तॾहिं ईंदो हो, अची असां वटि रहंदो हो, चवंदो हो त मां तव्हांजे घर जो भाती आहियां। चई जॾहिं प्राइम मिनिस्टर थियो तॾहिं हुन माण्हूअ मूंसां ज़िक्र कयो, चई मां वियुसि हुनखे मिलणु,
मां वियुसि हुनखे मिलण त मूं थोरो हुजत सां साणसि ॻाल्हायो, छाकाणि चवंदो मां घर जो भाती। तॾहिं मूंखे चवे थो, चई प्राइम मिनिस्टर मूंखे चवे थो, डू यू नो टू whom you are speaking? You are not speaking to, पंहिंजो नालो गिने थो, मां तव्हांखे नालो नथो ॿुधायां, नालो ॾि, you are not speaking to, पंहिंजो नालो गिनी, चवे थो you are speaking to the Prime Minister of India, अहदे जो सांग। इहे सांग सभु असांखे चट कनि था। केतिरनि खे वरी पंहिंजे धन जो सांग, मां हेॾो शाहूकार, ही ग़रीब। हिकु भेण बाबति वेठे पढ़ियुमि, हिकु वॾो माण्हू हिकु शहर में आयो, उन लाइ पार्टी कयूं त हिकु भेण जंहिंजी वॾी पदवी हुई सोसाइटीअ में, उनखे बि इनवाइट कयूं, पर उनखे जेको माण्हू हो चार्ज में, उनखे हिन वॾे माण्हूअ जे भरिसां ॾाए पासे विहारियऊं। हाणे हुनखे सॼो वक़्तु अंदरि में बाहि त मूंखे ॾाए पासे छो विहारियो अथनि, मां हेॾी पदवीअ जी, मूंखे साॼे पासे विहारणु खपंदो हो। सो नेठि हिन माण्हूअ खे पंहिंजो अंदरि खोले चवे थी, हीअ अलाए पार्टी कंहिं अरेंज कई आहे, उनखे को बि अकुल की न आहे, न त मूंखे जेकर ॾाए पासे न विहारींदा। तॾहिं हू चवेसि थो, माण्हू चएसि थो त बेशक मुंहिंजी भेण जेकी तूं चईं थी ठीकु आहे, पर सचो माण्हू उहो अथई the person who matters does not mind, the person who minds does not matter। त असांखे ॾिसो केॾो न अभिमान आहे, सांग आहिनि असां, पर गुरु जन अची असांखे सिख्या ॾिनी, तुध आगे अरदास हमारी, जीव पिंड सभु तेरा, कहो नानक सभु तेरी वॾाई, कोई नाम न जाने मेरा। ईव लवालियर वॾी एक्ट्रेस हुई, नाटक कंदी हुई, लोक मथां ॿलहार वेंदा हुआ। ख़बर पवंदी त अॼु स्टेज ते अचणी आहे, लोक गुलनि जा हार वठी खणी वेंदा हुआ पाण सां, त जॾहिं पूरो थींदो कतार में बीहंदा, लंघंदी, असीं हार खेसि पाईंदासीं। एॾो हिन जो शान हूंदो हो। हिकु ॾींहुं चवनि था ॾाढो सुठीअ तरह एक्ट कयो अथई, तमामु सुठीअ तरह एक्ट। लोक सिफ़ूं ॿधी बीह रहिया त असीं हिन जो शान रखूं, पर हीअ बैक डोर मां, पुठिएं दरवाज़े मां खिसकी हली वेई, माण्हू बीठा लाइन में, इजोती अचे, पोइ नेठि ख़बर पियनि त देरि थी वई आहे घणी, ख़बर पियनि त हीअ त खिसकी वई आहे पुठिएं दरवाज़े खां, पोइ पंहिंजा वीचारा हार खणी विया पाण सां मोटी, डिसअपॉइंट थी। हिकिड़ो माण्हू चवे थो त मां वियुसि पे पंहिंजे घर, मूंखे वाट ते पुल तां लंघणो हो, त परियां ॾिसां पियो त हिकु माण्हू बीठो आहे पुल ते ऐं कोशिशि करे थो त मां टिप ॾियां, मां पाण खे पाणीअ में ॿोड़ियां। सोचिया थो मूं वटि डोर पाती त मां हुनखे वञी बचायां। चई मां डोर पाए जॾहिं अचां थो त ॾिसां थो त हिकु भेण आहे, हीअ पुठी मूं संदसि ॾिठी, हीअ भेण आहे जा टिप ॾेई हेठि ते पाण खे फिटो कई। मूं खेसि पंहिंजे इन जे कपिड़े खां, वस्त्र खां खणी पटियो, चयोमांसि तूं छा थी करी? चई पुठियां निहारियई त मूं ॾिठो त ईव लवालियर। अरे मूं चयोमांसि तोखे छा थियो आहे? तुंहिंजे लाइ सिफ़ूं ॿधी माण्हू बीठा हुआ तुंहिंजो शान करण लाइ, ऐं तूं पंहिंजी हत्या करण लाइ तयारु थी आहीं, तूं पाण खे पाणीअ में ॿोड़ीं थी, ही तूं छा करे रही आहीं? तॾहिं ईव लवालियर रोई ॾे थी, चवे थी मां ॾाढो दुखी आहियां, लोक बेशक मुंहिंजी वाह वाह कनि था, पर मुंहिंजो अंदरि खाधो पियो आहे। पोइ चवनि था उन राति जो हिन ईव लवालियर ते कृपा थिए थी, प्रभुअ जी कृपा थिए थी, परूर पाए थी त हीअ ज़िंदगी असांखे मिली आहे इन वास्ते त असीं प्रभुअ जे चरणनि में अर्पण करियूं दुखी दुनिया जे शेवा में।
एक्टिंग सब फिटी करे परे परे वञे थी, वञी लोकनि जी शेवा करे थी। 3 साल उन्हनि जी शेवा करे थी, संदसि सिहत चट थी वञे थी। खेसि चवनि था त तूं वञ, पंहिंजे देश में पेरिस जी हुई, पेरिस में तूं वञ, वञी थोरी सिहत पंहिंजी ठाहे पोइ वरी तूं हिते अचु। पेरिस में अचे थी, तॾहिं खेसि जर्नलिस्ट खे गॾजनि था, प्रेस करेस्पॉन्डेंट्स खां पुछनि था त तूं कीअं थी पाण खे फील करी। चई मां 3 साल अॻु पेरिस छॾे वियसि, तॾहिं मां ॾाढी दुखी पाण खे सम्झंदी हुयसि। हींअर मां ईअं सम्झंदी आहियां त मूं जहिड़ो सुखी ॿियो इंसानु हिन पृथ्वीअ ते कोन हूंदो। चऊं सबबु कहिड़ो? चई सबबु हीअ जो मूं पंहिंजे प्रभुअ जी शरण वरिती आहे ऐं मूं परूर पाती आहे त हीअ ज़िंदगी प्रभु असांखे ॾिनी आहे इन वास्ते त असीं दुखी दुनिया जे शेवा में ख़र्च करियूं। हिकिड़ो ख़त लिखे थी, रोज़ ख़त लिखंदी पंहिंजे प्रभुअ खे, असीं जेकर इहो करियूं असांजे अंदरि भक्ति पैदा थींदी। भक्ति जेकॾहिं असांजे दिलि अंदरि न आहे, भक्तीअ खे पैदा करियूं, भक्ति पैदा थींदी। जीअं न वधीक वधीक असीं प्रभुअ जो प्यार में वीचार कंदासीं, असांजे अंदरि भक्ति वेंदी, पैदा थींदी। रोज़ जेकर तव्हां पत्र लिखो प्रभुअ खे, प्रेम पत्र, हीअ प्रेम पत्र रोज़ लिखंदी हुई। पोइ हिकु पत्र में छा थी लिखे? हिकु पत्र में लिखे थी, ईव लवालियर तूं केरु आहीं, हू आर यू? जवाब में लिखे थी अ वर्म, मां हिकु कीड़ो आहियां, मां हिकु कीड़ो आहियां। हू आर यू? अ वर्म। वॉट इज़ योर नेम? तुंहिंजो नालो छा आहे? दैट थिंग, दैट थिंग। तुंहिंजो नालो छा आहे? पोइ जवाब में ॾे थी, चए थी मुंहिंजो नालो आहे हूअ शइ, हूअ शइ। मां प्रभु जी हिकु शइ आहियां, मां थोरे को ॿियो कुझु आहियां, मां हिकु चीज़ आहियां, हिकु शइ आहियां। पोइ पछाड़ीअ में प्रार्थना करे थी इन ख़त में प्रभुअ खे चवे थी, मूंखे जेकर तूं रुख़सत ॾीं, मूंखे जेकर तूं मोकल ॾीं, त मां तुंहिंजा कमल चरण पंहिंजे हृदय, पंहिंजे दिलि जे चपनि सां अची चुमां। Allow me to kiss thy divine feet with the lips of my heart. मां अची तुंहिंजा कमल चरण पंहिंजे दिलि जे चपनि सां चुमां। पोइ पछाड़ी में सही करे थी, दैट थिंग, हूअ शइ। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असां ते इहा कृपा कॾहिं थींदी? तॾहिं असीं पाण खे हूअ शइ करे सम्झंदासीं। कॾहिं कीअं न सम्झंदासीं असीं कुझु आहियूं, असीं कुझु की न आहियूं। असीं संतनि जो औलाद आहियूं, असीं संतनि जो संतान आहियूं। असांखे संतनि जी साखी ॾियणी आहे। संतनि जी साखी आहे त कुझु की न थियो, कुझु की न थियो। को कीअं हलंदो, को कीअं हलंदो, को उनजो फ़ाइदो वठंदो। भले फ़ाइदो घणो वक़्तु वठंदा, असांजी उमिरि घणी थींदी? 50 साल, 60 साल। ॾिसो डॉक्टर 51 साले जो हो, उते ई सॾु थियुसि। कंहिंखे 60 साले में सॾु थिए थो, कंहिंखे 80 साले में, कंहिंखे 100 साल। इहे सभु साल गुज़री वेंदा। भले जंहिंखे फ़ाइदो वठिणो हुजे वठनि। असीं पाण खे कुझु की न समझूं, कुझु की न समझूं। तो आगे अरदास हमारी जीव पिंड सब तेरा। जीव पिंड, जीव आहे द लिविंग प्रिंसिपल, द एनिमेट प्रिंसिपल। पिंड आहे द इनएनिमेट प्रिंसिपल। पिंड आहे शरीर जंहिंमें पंहिंजी हयाती कोन्हे, पंहिंजी ज़िंदगी कोन्हे। चए थो ॿई तुंहिंजा आहिनि, ज़िंदगी बि तुंहिंजी आहे, ही शरीर बि तुंहिंजो आहे, पिंड बि तुंहिंजो आहे। कहो नानक सभु तेरी वॾाई, कोई ना हुन जाने में। अॼु जीअं वेठे इन रतन जो वीचार कयमि, निवृत जे रतन जो, त मुंहिंजो हथु धुॾणु लॻो के थोरा अखर लिखियमि जे खणी आयो आहियां। मुंहिंजा प्यारा भाउरो, देरि थी वई आहे, अॼु त ख़ासि तरह देरि थी वई आहे, माफ़ कंदा। तव्हांखे बाक़ी 2-3 मिंट तरसाए इहे अखर पढ़ी ॿुधायां। आहीं केरु, आहीं केरु, कुझु की न, केॾो तुंहिंजो अभिमान। आहीं कुझु की न, पर अभिमान केॾो थो करी। ॼण त आसमान मां लही आयो आहीं।
आही केर कुछ कीन केॾो तुंहिंजो अभिमान परूर पाई जे तूं प्यारा अची पिनी एहसान जेकर दर ते अची बीही अची एहसान पिनी प्रभु मूं ते तूं एहसान कर आही केर कुछ कीन केॾो तुंहिंजो अभिमान परूर पाई जे तूं प्यारा अची पिनी एहसान सांग पाए पियो हित हुत फिरी अंदर नाहे आराम ॿाहिरि त ॾिसण में अचूं पिया ॾाढा सुखी आहियूं अंदर बेआरामी आहे सांग पाए पियो हित हुत फिरी अंदर नाहे आराम संतन जो जे संग कमाई मिले सचो विश्राम न कुछ हुए न कुछ तूं आहीं ही सभु अथई खेल न कुछ हुए न कुछ तूं आहीं ही सभु अथई खेल दीवाना से जे दीवान सदाइनि आहिनि ॿधल मंझि जेल जे पाण खे दीवान पिया सम्झनि जे पाण खे वॾा पिया सम्झनि जे पाण खे ॿियनि खां घणो मथे पिया सम्झनि से जेल में ॿधल अथई जेल में ज़ंजीरुनि में अथई पाण जकरियो ज़ंजीरूं सभु तूं ज़ंजीरुनि में अथई पाण जकरियो ज़ंजीरूं सभु तूं टोड़ ॻंढियुनि में अथई पाण खे बांधियो से ॻंढियूं सभु तूं छोड़ आज़ाद उहे आबाद उहे जिन पाण कयो पाण फना आज़ाद उहे आबाद उहे जिन पाण कयो पाण फना फनाईअ जे राह में हल तूं प्यारा समझ मोरे मना ओम ब्रह्म कृपा ही केवलम कृष्ण कृपा ही केवलम गुरु कृपा ही केवलम ओम शांति 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 ही प्रभु तेरी ही कृपा से सब काम हो रहा है करते हो तुम प्रभु जी मेरा नाम हो रहा है प्रभु तेरी ही कृपा से सब काम हो रहा है तकलीफ और तंगी में नूर एक तो ही मददगार